4 ॾींहंनि खां इंतज़ामी तौर ते अञा ताईं त इहो न करे सघिया आहिनि तइ करणो छा आहे। हीअ ॿोॾि बेसिकली आहे बदीन जो कुझु इलाइक़ो जेको आहे सो मुतासिर थियो आहे हिकु ख़ासि डिवीज़न सांगड़ जो कुझु हिसो। मुंहिंजी सांभर में मूं माना 2 वॾियूं ॿोॾियूं ॾिठियूं आहिनि अखियुनि सां। हिकिड़ी 90 में जेका आई हुई 1990 में ऐं ॿी 2011 में आई हुई हिते असांजे तर में। उन ई में माना बरसाति जेको आहे जे करे ॿोॾि थी आहे असां वटि उन्हनि जी जेका शिदत जेके अॻियूं 2 हुयूं उन्हनि जी शिदत बि हिन पैमाने जी हुई पर 2011 जी ॿोॾि जेका हुई उहा हिन खां माना कई दफ़ा वधीक बरसाति पई हुई ऐं उहा बिन्ही शदीद बरसाति हुई जंहिंमें माना ओभर ऐं ॾखण सिंध जेका आहे असां सॼी उनजी लपेट में आई हुई। ॾखण सिंध मीन्स लाड़ हैदराबाद डिवीज़न मीरपुर ख़ासि डिवीज़न जेके आहिनि से 2 मुतासिर थियूं हुयूं ऐं हींअर असां वटि तक़रीबन अॻियनि बरसातुनि जे बनस्बत 250 मिलीमीटर जे अंदरि बरसाति पई आहे हिन खां मथे कोन्हे तंहिंजे करे हीअ ॿोॾि फ्लड जी आहे कोन। इहा 400 खां अबो हुजे हा त फ्लड जी पोज़ीशन हुई। हीअ 300 खां घटि जेका बि आहे उहा फ्लड जी पोज़ीशन कोन्हे सैलाब जी कोन्हे तंहिंजे करे हीअ जेको कम स्टार्ट कयो आहे पानी जो खाधे पीते जो पहुचाइण जो तव्हांजी ज़िम्मेवारी त कोन्हे। बिल्कुलु असांजी कोन्हे माना पर असांजे अखियुनि जे अॻियां ही माण्हू जेके हीअं दरबदर थिया पिया आहिनि जिन खे मानीअ जो गिरह कोन थो मिले। कल्ह माना असांजे अखियुनि जे साम्हूं जेको आहे सो माण्हुनि मानीअ जे लाइ रोड ब्लॉक कयो आहे। जॾहिं इंतिज़ामिया पहुती आहे तॾहिं माण्हुनि रड़ियूं कयूं आहिनि त असांखे मानी ॾियो। इन पोज़ीशन में जेको माण्हू वेठो आहे अहले दिलि माण्हू वेठो आहे उहो उनजो अंदरु सड़े थो उहो पंहिंजो हथु पेर हणे थो ऐं कोशिशि करे थो त सरकारी CM माना सरकार जो हिसो आहे न उहे तइ कोन करे सघिया आहिनि त असांखे करिणो छा आहे। असीं रिलीफ कीअं ॾियूं माण्हुनि खे भई रिलीफ जो पहिरियों आसान तरीक़ो इहो आहे त अॼु जी पोज़ीशन में माण्हूअ जी पहिरीं नीड मानी आहे। माण्हुनि वटि कुझु आहे ई कोन्हे बनियूं माण्हुनि जूं ॿुॾी वियूं ऐं माण्हू जेके आहिनि से पंहिंजा घर छॾे ऐं बेघर थी सिर्फ़ु पंहिंजा बचा वठी निकिता आहिनि। उन्हनि वटि 4 रलियूं आहिनि जेके ओढियुनि में विछाइनि था। उन्हनि वटि मथां अझो कोन्हे। हलो टेंट कुझु माण्हुनि ताईं पहुता आहिनि हिन दफ़े इहो टेंट मिलिया आहिनि पर उन सां गॾु खाधो त खपे थो न। खाधो अचे किथां। असीं 4 ॾींहंनि खां मानी पिया खारायूं माण्हू हीअं वरी था वञण लाइ मानी ते ईअं ई थोरी वरनि था मानी। असीं जेके मानी खायो वेठा आहियूं उहे त किथे कोन था माना झटि हणूं। माण्हू जेको झटि हणे थो उहो छाजे लाइ थो हणे। उन्हनि जा ॿार मानी खणी ईंदड़ माण्हू खे ॾिसी छाला डोड़ी उन्हनि अचनि था। इहा हिकिड़ी ॾुखोईंदड़ सूरत हाल आहे न। हाणे घटि में घटि हाणे हिन पोज़ीशन में 4 ॾींहंनि खां पोइ ॿियो न अथई तव्हां 15 ॾींहंनि जो राशन त ॾियो माण्हुनि खे। 15 ॾींहं माण्हू ही वेंदा कोन हिते 15 ॾींहं वेंदा कोन। ही माण्हू त जेकॾहिं हाणे बारिश नथी पए पर अॼु वरी माना मौसम ठही पई आहे ऐं लॻे कोन थो त को माना बरसाति न पवे। ऐं सम्झां थो शाम खां अॻु में वरी हिते बरसाति शुरू थी वेंदी ऐं जॾहिं शुरू थी त पोइ हिननि माण्हुनि जी पोज़ीशन कहिड़ी हूंदी। हिननि वटि न काठी आहे न ही बाहि ॿारे सघंदा न ही जेको आहे सो कुझु करे सघंदा त ही लाज़मी आहे केॾांहुं त वेंदा जो ही माण्हू हाणे जेकॾहिं वञणु चाहे न 2 ॾींहंनि में उहो नथो वञी सघे छो त उते एॾो मच्छर आहे जो 50 सैकड़ो त पहुचंदा न पर उहा कुझु बि न कंदी ऐं ठलो रुगो पीपुल्स पार्टी ते इल्ज़ाम हणंदी त पोइ आजी त उहा बि कोन्हे।